अस्सलाम वालेकुम दोस्तों, रियासत ड्रामे जी न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, जीअं साथ रहंदो रहे, लाट ॿरंदी रहे दोस्तों। त बिना देर त पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं। दोस्तों तव्हांजे लाइ हिकु वॾी अपडेट ऐं ख़ुशख़बरी खणी हाज़िर थी चुका आहियूं दोस्तों। त रियासत ड्रामे में तव्हां पिक्चर ॾिसंदा हूंदव त एस भट्टी साहब जी एंट्री थी चुकी आहे ऐं धमाकेदार उन जा सीन बि रिकॉर्ड थिया आहिनि दोस्तों। जीअं त तव्हांखे ॿुधाईंदो रहां त एस भट्टी साहब जेको आहे त पंहिंजा वेरी ड्रामे में बि आहे, हाणे हिन जी जेका त रियासत ड्रामे में बि एंट्री थी आहे। ऐं फरज़ंद मलिक खजू साहब जेको ज़बरदस्त जेको सीन वठी रहियो आहे एस भट्टी साहब जा। ऐं तव्हांखे ॾिसींदा त इजाज़ मल्हाह जो जेको हिन ड्रामे में कैरेक्टर आहे दोस्तों, त उहो पुलिस वारो आहे दोस्तों। पुलिस वारो ॾेखारियो वियो आहे। इजाज़ मल्हाह हिकु बहितरीनु अदाकार आहे दोस्तों, जेको ज़बरदस्त तरीक़े सां जेको आहे त हिन में कैरेक्टर करे रहियो आहे। ऐं पुलिस जो कैरेक्टर आहे, सूबेदार जो कैरेक्टर आहे जेको आहे इजाज़ मल्हाह जो दोस्तों। ऐं आज़म मेघल जा ज़बरदस्त सीन थिया आहिनि, लाला सुधीर सां गॾु थिया आहिनि। ज़बरदस्त जेको ड्रामे जी शूटिंग हली रही आहे। मक़सदु असांजो इहो हुयो त एस भट्टीअ जी एंट्री थी आहे हिन ड्रामे में, दोस्तनि ॿारनि खे ॿुधायूं त पंहिंजा वेरी जेको आहे त रिकॉर्डिंग हले थी, उन में बि एस भट्टी आहे। त हाणे जेको आहे त रियासत ड्रामे में बि जेको आहे तव्हांखे एस भट्टी साहब नज़र ईंदो ऐं हिकु धमाकेदार उन जा सीन रिकॉर्ड थी रहिया आहिनि। जीअं त तव्हां पिक्चर में ॾिसी रहिया आहियो दोस्तों, त उन जा सीन जेके वरिता विया आहिनि आज़म मेघल सां गॾु ऐं ॿियनि एक्टरनि सां गॾु धमाकेदार सीन एस भट्टी साहब जा वरिता विया आहिनि। ऐं फरज़ंद मलिक खजू साहब जेको आहे त पंहिंजी कामयाबियुनि ऐं कोशिशुनि सां मक़बूल बणाईंदो हिन ड्रामे खे दोस्तों। उम्मीद आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं तव्हां सां न्यू अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।